कराची में मुझे पंहिंजूं हाज़िरियूं पियूं हलनि कोर्टनि में तो मां उते महिल पुॼी न सघियुमि पर हाणे मां कोर्ट में वांदिल थी आयो आहियां ऐं मां SP सां बि ॻाल्हायो। SP नओं आयो आहे, सुठो आहे, भलो ऑफिसर आहे, काफ़ी जाते जाते रहियो आहे उते हुनजो नालो आहे। उनखे असलियत मां ॿुधाई त इहे ॻाल्हि आहे ऐं तव्हां महिरबानी करे हिन ते प्रॉपर एक्शन खणो। जेसिताईं प्रॉपर एक्शन न थींदी हे किसो अञा वधंदो ऐं वधंदे वधंदे इलाही नुक़सानु थींदो। सो बहितर आहे ॿिन्ही धुरनि खे हिकु जाइ ते विहारे हिन किसे खे ख़तमु कराइजे त वधीक बहितर आहे। SP साहिबु चयो त मां एक्शन खणां थो, उन खां पोइ वरी मुंहिंजी हुन सां ॻाल्हि कोन थी आहे। अॼु मज़ीद मां हितां हाल अहिवाल वठी इनशाला सुभाणे SP सां वरी मां ॻाल्हाईंदुमि, कोशिशि कंदुमि त हिन किसे खे असां हिते ई ख़तमु कयूं। इन करे जो इहे किसा ईअं ई ख़राबु थींदा वेंदा आहिनि, पोइ हिते थींदो वरी ॿाहिरि थींदो वरी ॿिए हंधि थींदो। सो सरदार मंज़ूर पंवर साहिब सां बि मां ॻाल्हाईंदुमि, हुन सां बि मुंहिंजो वास्तो आहे इलाही वेझो। कोशिशि कंदासीं त हुन दुर खे बि विहारे ऐं हिन किसे खे असां ख़तमु। इताद अहिड़ा ठहंदा रहंदा आहिनि हमेशह। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जे ज़माने खां वठी इताद ठहिया, मोहतरमा शहीद जे ज़माने में इताद ठहिया, ज़रदारी साहिब जे ज़माने में इताद ठहिया। पोइ इतादनि खे सियासी तरीक़े सां हैंडल कबो आहे ऐं जीअं तव्हांजी पार्टी इस्टेब्लिश्ड आहे त इहे इताद बिताद त इहे टेम्पररी हूंदा आहिनि। ऐं मेन ॻाल्हि ॾिसणी इहा त जेके इताद में आहिनि उहे केरु आहिनि, हुननि जी हैसियत केतिरी आहे, हुनखे पॉलिटिकल पावर केतिरो आहे, हुनजे हिसाब सां अॻिते। अञा त इलेक्शन परे आहे, जॾहिं इलेक्शन थींदी त असांखे बि ख़बर पवंदी, हुननि खे बि ख़बर पवंदी। हाणे काफ़ी अची वियो आहे, मूंखे नज़र अचे पियो, मां हिते जेको फिरां पियो पंहिंजे तर में काफ़ी पाणी पुॼी वियो आहे, पर अञा शॉर्टेज आहे। ॿियनि मुल्क जे ॿियनि हिसनि में काफ़ी शॉर्टेज आहे जेको असांखे मिलणु खपे, शुरू में मिलणु खपे। हाणे त ॾिसो था मौसम बि चेंज पई थिए, हाणे त रोंबो करणु बि ॾाढो मुश्किल थींदो। इन करे हिकु दफ़ो जो थधिकार थी वियो त पोइ सारी जेकी आहे नथी उसरे, पोइ नुक़सानु थिए थो। इहो मथे साल वरी न थियणु खपे, गवर्नमेंट खे सोचणु खपे। चेयरमैन साहिबु इलाही महिनत पियो करे, तव्हां ॾिठो हुन स्टार्ट सिंध मां कयो। सिंध मां मेन जेके जेके शाहराऊं हुन सां गॾु जेके जेके शहर हुया उनखे कवर कंदो कंदो साउथ पंजाब में वियो। हाणे इनशाला लाहौर जे पासे ॾे प्रोग्राम अथसि। सर सिंध हुकूमत तरफ़ां जेके ॾींदा न, ॾिसो उन्हनि माण्हुनि जंहिं इंटरव्यू ॾिनो आहे, जंहिं अप्लाई कयो आहे, सुप्रीम कोर्ट जी डायरेक्शन आहे त उनखे मेरिट ते मिलंदियूं। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।